नासिन ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदालू त सरहद में पुलिस जो कारनामो 2 साल अॻु फौत थियल शख़्स मथां केस दाख़िल कयो आहे। सरहद पुलिस फौती शख़्स हब अली मथां कब्ज़े जो केस दाख़िल कयो आहे। अवांखे अपडेट कंदालू ब्रेकिंग न्यूज़ आहे त सरहद में पुलिस जो कारनामो 2 साल अॻु फौत थियल शख़्स मथां केस दाख़िल कयो वियो आहे। सरहद पुलिस फौती शख़्स हब अली मथां कब्ज़े जो केस दाख़िल कयो आहे। मालूम कंदासीं सरहद मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर अब्दुल हई सावंत खां। जी अब्दुल हई जी संजा जो सरहद पुलिस पारां अजीब कारनामो सरहद जान है। ॿ ॾींहं अॻु सरहद पुलिस जेको आहे त सरहद भरिसां कार्रवाई कंदे पोरियत जेको भलो शेख आहे उन जे घर खे बासर जावतनि सां गॾिजी करे ॿाहिरि हिकिड़ो जो घर पटे छॾियो, जंहिं बाद पोरियत अली गुल उर्फ भलो शेख ऐं उनजो 2 साल अॻु जेको फौत थियल पुटु हो हुब अली शेख उनजे मथां बि जेको आहे त कब्ज़े जो केस दाख़िल कयो आहे ऐं पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ पोरियत हुब अली शेख जेको आहे त साफ़ वटि पहुची करे दायो आहे, जंहिंमें हुन मौक़े गिरफ़्तार कयो आहे त सरहद पुलिस कुझु बासरनि सां गॾिजी करे हुन मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुन दाही में चयो आहे त 2 साल अॻु मुंहिंजो पुटु जेको हुयो त हुब अली शेख उहो बीमारी में जे फौत थी वियो हुयो ऐं हुनजे मथां जेको आहे त उहो केस दाख़िल कयो आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।